छा ॾिठे जॾहिं मुल्क मदीने पहुती वञी हैदस कूंज मिठी वञण कान वलर खां कीअं रूह थी अकेली हले कंहिं ते तवकल कयई ओ दुख सूर सभई वञी पेश कयई है दुख सूर सभई वञी पेश कयई भरसा हाथ था कीअं तो रोई चयई है दस कूंज मिठी उते छा छा ॾिठई है दस कूंज मिठी कीअं घटियूं मदीने शहर जूं हुयूं केॾा जबल हुया ऐं केॾियूं चोटियूं हुयूं हैज रहमत जूं बूंदूं हिन बरसी रहियूं हैज रहमत जूं बूंदूं हिन बरसी रहियूं अहिड़े मुल्क वंदर घणियूं रातियूं रही है दस कूंज मिठी उते छा छा ॾिठई है दस कूंज मिठी मुझे घरीड़े मथां सुबुह भेरा ॾिनई ख़ुदा ख़ैर करे ले छा छा चयई पंहिंजी ॿोलीअ में अची का है पंहिंजी ॿोलीअ में अच कर का कयई या गुलाम अली अलाए कौन या पोद नहीं ऐ दस कूंज मिठी उते छा छा ॾिठई ओ दस कूंज मिठी।